जामशोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो में सिंध जो नाले वारो अदीब लेखक सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो अॻूणो चेयरमैन ऐं ब्यूरो ऑफ करिकुलम जो अॻूणो डायरेक्टर डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी साह जी तकलीफ़ सबबि 85 वरिय जी ॼमार में सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सिविल सोसाइटी वारे घर में वफ़ात करे वियो। संदसि जनाज़े निमाज़ कुबा मस्जिद में सिंध यूनिवर्सिटी सिविल सोसाइटी में अदा कई वई है, जॾहिं त खेसि सिंध यूनिवर्सिटी वारे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। संदसि लाॾाणे ते सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरो जे चेयरमैन परवेज़ अहमद बलोच, सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद ज़मा आतिफ़ ऐं अदब सां लाॻापियल शख़्सियतनि ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी जो जनम जी तारीख़ 1 जनवरी 1937 ईस्वी आहे। संदसि जनम सिंध जे तारीख़ी ॻोठ पाट शरीफ़ ज़िले दादू में थियो हो। प्राइमरी जी तइलीम पंहिंजे ई ॻोठ जे स्कूल में हासिल कयई ऐं पंहिंजे सूबेदार चाचे सां अक्सर करे गॾु रहंदो हो। मुख़्तलिफ़ शहरनि में संदसि पोस्टिंग सबबि पिथोरो, टंडो, रहमियार खान, थरड़ी, मोहब्बत ऐं सेवण में बि पढ़ियो। 1953 में मैट्रिक पास करे इन खां पोइ TD, BA ऐं BT जा इम्तिहान पास कयई। इन खां पोइ ख़ानगी तौर तइलीम जारी रखंदो रहियो। MA मुस्लिम हॉस्टल सेकेंडरी क्लास में, MD फर्स्ट क्लास फर्स्ट में पास कयई ऐं सिंध यूनिवर्सिटी मां PhD कयई। 1953 में अंग्रेज़ी टीचर थिया। 1962 में सीनियर इंग्लिश टीचर जी हैसियत में मुख़्तलिफ़ स्कूलनि में हेड मास्टर मुक़ररु थिया। इन खां पोइ सेवण, हाला, हैदराबाद, अमरकोट में सुपरवाइज़र ऐं ADIS मुक़ररु थिया। उन खां पोइ प्राइमरी स्कूल जी निगरानी लाइ सिंध सरकार पारां OSD थिया ऐं उन खां पोइ डायरेक्टर ऑफ स्कूल एजुकेशन ऐं डिप्टी डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन तौरु कयई। 1979 खां पोइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में DEO तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनऊं। 1988 खां पोइ 1990 ताईं सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरी रहियो। इन खां पोइ 1991 में प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़ररु थिया। 1993 खां 1994 ताईं डायरेक्टर बोर्ड ऑफ करिकुलम जे उहिदे ते रहिया। जुलाई 1994 खां पोइ 1996 में एडिशनल सेक्रेटरी अकेडमी एजुकेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध रहिया। उन खां पोइ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में चेयरमैन जे उहिदे ते रहियो ऐं कमु कयई। 31 दिसंबर 1996 ते इन ई उहिदे तां रिटायर थियो। पंटी किताब लिखंदड़ हबीबुल्लाह सिद्दीकी केतिरा ई अवार्ड पंहिंजे नाले कया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।